अज असां पढ़ंदासीं वर्ब जा यूज़ेस, टाइप्स, मीनिंग ऐं ING। दोस्तों, वर्ब के पढ़ण लाइ तव्हां मुंहिंजे चैनल के न्यू आहियो तो सब्सक्राइब करियो, लाइक करियो, शेयर करियो ऐं बेल जे बटन ते प्रेस करियो जीअं तव्हांखे मज़ीद वीडियो मिलंदा रहनि ऐं तव्हां बहितर नमूने इन वीडियो के ॾिसी पढ़ंदा रहो। अचो दोस्तों, असां वर्ब के पढ़ूं त उन जो इस्तेमालु कीअं कजे। सभिनी खां पहिरीं असां वटि आहे फील। फील जो मतिलबु आहे महसूसु करणु। महसूसु करणु उनखे जुमिले में कीअं इस्तेमालु कजे। दोस्तों, अचो ॾिसूं उनखे। बट यू विल फील गिल्टी, मगर तव्हां ॾोहारी महसूसु कंदो। उन जा टाइप्स या फॉर्म्स आहिनि, उहे पढ़ंदासीं दोस्तों। फील, फील्ट, फील्ट ऐं फीलिंग, ये इन जा टाइप्स आहिनि। वर्ब के तव्हां मुकम्मल ॾिसी सघो था, जुमिले में इस्तेमालु करे सघो था ऐं टाइप पढ़ी सघो था। अचो दोस्तों, अॻिते पढ़ूं। पे। पे जो मतिलबु आहे अदा करणु। पे जो मतिलबु आहे अदा करणु। उनखे जुमिले में कीअं इस्तेमालु कजे। ही कंटिन्यूड वर्किंग इन द मेडिकल स्टोर विदाउट एनी पे। ही दवाउनि जे स्टोर ते बिना तनख़्वाह कमु कंदो रहियो। इन जा टाइप्स असां पढ़ंदासीं। पे जा जेके टाइप्स आहिनि वर्ब जा, उहे असां पढ़ंदासीं। पे, पेड, पेड, पेइंग, ये इन जा टाइप्स आहिनि। जेके पे जा टाइप्स मुख़्तलिफ़ आहिनि, उहे मुख़्तलिफ़ तरीक़े सां तव्हांखे सम्झाया आहिनि। उन जा यूज़ेज, उन जो इस्तेमालु तव्हांखे ॿुधायो आहे जीअं तव्हां बहितर नमूने उनखे सम्झी सघो। अॻिते पढ़ंदासीं दोस्तों। अचो, रिंग। रिंग जो मतिलबु आहे वॼणु। उनखे जुमिले में कीअं इस्तेमालु कजे, उनखे ॾिसंदासीं। उन जो जुमिलो आहे वी वर स्टार्ट बाय द रिंग ऑफ माई सेल फोन। चवे थो मुंहिंजे मोबाइल फ़ोन जी रिंग टोन असांखे डिॼारे छॾियो, हिकदमि झटको ॾिनो, खौफ़ ॾिनो। इन जा टाइप्स या फॉर्म कहिड़ा आहिनि। रिंग, रैंग, रंग, रिंगिंग, ये इन जा टाइप्स आहिनि। इनखे ॾिसी, इनखे सम्झी, इनखे यादि करे सघो, उनखे बहितर नमूने तव्हां सम्झी सघो। इनखे तव्हां डायरी में नोट करे छॾियो। दोस्तों, असां अॻिते पढ़ंदासीं। होल्ड। होल्ड माना पकड़णु या जलणु, जंहिंजो मतिलबु आहे जलणु। इनखे सम्झण जे लाइ असां कुझु एग्ज़ाम्पल ॾींदासीं जुमिले में। वी विल होल्ड द मीटिंग। चवे थो असां इजलास मुनक़िद कंदासीं। असां इजलास मुनक़िद कंदासीं। इन जा टाइप्स कहिड़ा आहिनि या फॉर्म खणी चइजेसि। इन जा फॉर्म्स कहिड़ा आहिनि, उहे असां पढ़ंदासीं। होल्ड, हेल्ड, हेल्ड, हिते होल्डिंग बि यूज़ थिए थो, हेल्ड बि इस्तेमालु थिए थो, होल्डिंग बि यूज़ थिए थो ऐं लास्ट में होल्डिंग, इहो जेको ING लॻे थो। अॻिते असां दोस्तों पढ़ंदासीं। अॻिते असां वटि वर्ड आहे लूज़। लूज़ जो मतिलबु आहे लॉस। जो मतिलबु आहे लॉस। लॉस माना विञाइणु। कंपनीज लॉस टाइम द विल नेवर रिकवर। कंपनियूं विञाइण वक़्तु उन्हनि खे बाज़ाब न थींदियूं। इन जा टाइप्स आहिनि लॉस, लॉस्ट, लॉस्ट, लॉसिंग, ये इन जा टाइप्स आहिनि।